चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस आसिफ सईद खोसा चयो आहे त मुल्क में जारी एहतसाब बाबति सियासी इंजीनियरिंग वारो तासुर ख़तरनाक आहे। हिन तासुर खे ख़त्म करण लाइ फौरी क़दम खणण जी ज़रूरत आहे। कंहिं जे मुतालबे ते खंयल क़दम पाण मुरादो नोटिस नाहे हूंदो। ज़रूरत पई त क़ौमी मामलनि ते अदालत पाण मुरादो नोटिस वठंदी। नए अदालती साल बाबति इस्लामाबाद में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा वधीक चयो त हिकु तबिको जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते ख़ुशि नाहे। कुझु वक़्तु अॻु इहो ई तबिको जुडिशियल एक्टिविज़म ते तनक़ीद कंदो हो। हुन वधीक चयो त जुडिशियल एक्टिविज़म में दिलचस्पी न हुअण ते नाख़ुशि इहो तबिको कुझु माण्हुनि जे मुतालबे ते पाण मुरादो नोटिस वठण जी वाखाण करे थो। कंहिं जे मुतालबे ते खंयल क़दम पाण मुरादो नोटिस नाहे हूंदो। क़ौमी मामलनि ते जॾहिं ज़रूरत पई त अदलिया पाण मुरादो नोटिस वठंदी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो वधीक चवणु हुयो त पाण मुरादो नोटिस खां अदलिया तरफ़ां पासो करणु वधीक महफ़ूज़ रस्तो आहे। इन सां नुक़सान घटि थींदो। सुप्रीम कोर्ट जुडिशियल एक्टिविज़म बदिरां फाल जुडिशियम खे हथी पई वठराए असां पंहिंजे घर खे दुरुस्त करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे।